अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम मई प्यारा इस्लामी भाइरो इस्लामी भेनरो व्यूअर्स, पुठियां 3 सेशन असां औराद वज़ाइफ़ जा करे आया आहियूं। हींअर ई चौथों सेशन आहे जंहिंमें बि असां 9 अहिड़ा औराद वज़ाइफ़ ॿुधंदासीं, उन्हनि जा फ़ज़ाइल ॿुधंदासीं जेकी असांजे लाइ ज़िंदगी ऐं आख़िरत में तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। असां जेकर उन जो मामूल बणाईंदासीं त इंशाअल्लाह उन जी बेशुमार बरकतूं मिलंदियूं। बग़ैर वक़्तु ज़ाया कए अचो वदन जी तरफ़ हलूं था। पहिरियों विर्द जेको असां अॼु ॿुधंदासीं उहो आहे त जेको हीउ विर्द कंदो उहो कॾहिं बि कंहिंजो मुहताज न थींदो। उहो छा आहे, अचो ॿुधूं था। जेको शख़्स हर राति सूरे वाक़िया पढ़ंदो कॾहिं बि बुखियो न रहंदो इंशाअल्लाह। हज़रत ख्वाजा कलीमुल्लाह साहिब रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, कर्ज़ जी अदायगी ऐं मुहताजी ख़तमु करण लाइ हिन खे मग़रिब यानी सिजलत जी नमाज़ खां पोइ पढ़ियो वञे। ॿियो विर्द आहे चोरीअ खां हिफ़ाज़त। जेको शख़्स सूरह तौबा खे पंहिंजे सामान में रखे इंशाअल्लाह अज़्ज़ व जल चोरी खां महफ़ूज़ रहंदो। हिकु विर्द आहे गुम थियल शइ मिलण जो अमल। अक्सर काफ़ी शयूं गुम थी वेंदियूं आहिनि, मिली न रहियूं हूंदियूं आहिनि, त उनजो अमल हीअ आहे त 40 भेरा 40 टाइम्स सूरह यासीन शरीफ़ के 7 ॾींहंनि ताईं पढ़े, 7 डेज़ ताईं हिनखे पढ़े त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल गुम थियल शइ उनखे मिली वेंदी। कई मुरादूं दिलनि में हूंदियूं आहिनि, उन्हनि खे पूरे करण जे लाइ हीअ अमल आहे। हदीस शरीफ़ में आहे, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, मूंखे हिकु अहिड़ी आयत मालूम आहे जेकॾहिं माण्हू उन ते आमिल हुजनि यानी अमल कनि त संदन मुरादूं पूरियूं थियण लाइ काफ़ी आहे। पोइ ही आयत करीमा इरशाद फरमायूं, जेका कर्ज़ जी अदायगी, रोज़गार ऐं रिज़्क़ में फ़राख़ी लाइ हिन जी कसरत मुफ़ीद ऐं मुजर्रब आहे। उहा ही आहे, वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजन व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुह इन्नल्लाह बालिगु अम्रिह क़द जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा। वरी ॿीहर तवजो ॾियारींदो हलां त जेके औराद वज़ाइफ़ अव्हांखे ॿुधाया वञनि था उहे बहितर आहे त कंहिं सुठे कारी साहिब खे ॿुधाए करे सही मखारिज सां उन्हनि खे पढ़ियो वञे त इंशाअल्लाह उन जूं बरकतूं मिलंदियूं। हर हाजत ऐं मुराद पूरी थियण जे लाइ विर्द 1000 भेरा या शैख़ अब्दुल क़ादिर शैअन लिल्लाह पढ़ी अव्वल ऐं आख़िर 10 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ी करे साॼे हथ ते दम करे रुख़सार हेठां यानी गिटे जे हेठां रखे सुम्ही पइजे त हर हाजत ऐं मुराद पूरी थींदी इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। बर्फ़बारी थी रही हुजे उनखे रोकण जे लाइ अमल। लोह जे तए ते काराइण वारे पासे मानी पचाइण वारे तए जे हेठें पासे, जंहिं पासे मानी पचाइबी आहे उहो न बल्कि उनजे हेठें पासे जंहिं पासे उनखे बाहि लॻंदी आहे उन पासे हिन दुआ खे आङुर सां लिखे आसमान जे हेठां रखो, इंशाअल्लाह बर्फ़बारी बंदि थी वेंदी। उहा कहिड़ी दुआ आहे? उहा आहे 2 इस्म आहिनि, या हाफ़िज़ु, ॿियो आहे या ख़ाफ़िदु ऐं ॿियो आहे या ख़ाफ़िदु। हिकिड़ो विर्द आहे ग़ाइब थियल या भॼी वियल शख़्स खे घुराइण जे लाइ। अचो ॿुधूं था।
कंहिं बुज़ुर्ग जी मज़ार वेझो ऐं उहो मुमकिन न हुजे त घर जॻह जी कुंड में वेही ववजदका ضالًا فهدى ववजदक आइलन फअग़ना 990 भेरा 990 टाइम्स पोइ हिकु भेरो पूरी सूरह वद्दुहा पढ़ी दुआ कजे, इंशाअल्लाह अज़्ज़ व जल उहो वापसि ईंदो। हिन जो ॿियो हीअ आहे ग़ाइब थियल या भॼी वियल शख़्स खे घुराइण जे लाइ इशा यानी सुम्हण जी नमाज़ खां पोइ 41 भेरा सूरह वद्दुहा बिस्मिल्लाह समेत पढ़ी करे उथी बि घर जे ॿिनि कुंडुनि में आज़ान ऐं ॿिनि कुंडुनि में तकबीर चई करे वापसीअ जे लाइ दुआ करे त हिकु हफ़्ते जे अंदरि इंशाअल्लाह अज़्ज़ व जल वापसि अची वेंदो। हिकिड़ो विर्द आहे जेको करे माण्हू त ज़हर बि उन ते असरु न कंदो, उहो हीअ आहे बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मा अस्मिही शैउन फिल अर्दि वला फिस समाई वहुवस समीउल अलीम। हमेशा ही दुआ पढ़ी करे खाधो खाओ ऐं पाणी वग़ैरह पियो त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल ज़हर जो असरु ख़तमु थी वेंदो ऐं ज़हर को बि नुक़सान न ॾींदो। बुखार उमूमन तक़रीबन सभिनी खे ई थींदो आहे, उन खां शिफ़ा जे लाइ 7 भेरा ही दुआ पढ़े बिस्मिल्लाहिल कबीर औज़ु बिल्लाहिल अज़ीम मिन शर्रि कुल्लि इरकिन आरिन व मिन शर्रि हर्रिन नार। जेकर मरीज़ पाण न पढ़ी सघे त को ॿियो नमाज़ी माण्हू 7 भेरा पढ़ी करे दम करे या पाणी ते दम करे खेसि पियारे, इंशाअल्लाह अज़्ज़ व जल बुखार लही वेंदो। हिकु दफ़े सां बुखार न लहे त हर इहो अमल करियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। अञा फैज़ाने औराद जे हवाले सां औरादो वज़ाइफ़ जे हवाले सां इंशाअल्लाह घटि में घटि 2 ॿियूं बि क्लिपूं ठाहींदासीं, पोइ ॿियनि मौज़ूअनि जी तरफ़ इंशाअल्लाह ईंदासीं। त हिन जे लाइ अवां असांजो चैनल सब्सक्राइब कयो जेको यूट्यूब जो चैनल आहे फ़िक्र दावत इस्लामी जे नाले सां। अहिड़े ई नमूने सां फेसबुक ते पेज आहे फ़िक्र दावत इस्लामी, उनखे लाइक कयो, उनखे शेयर कयो ऐं वधि खां वधि नेकी जी दावत आम करण में असांजी मदद करियो। अल्लाह तबारक व तआला असांखे अव्हांखे ॿिन्ही जहान जो भलायूं नसीब फरमाए। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।